तो ऐसी सूरत हाल ना पैदा करें कि हम दोबारा कहें कि हमें ये सेंसस नहीं मानना है। ये बड़ा एक सख्त मौकफ है जो हमने रखा है, और मैं चाहूंगा कि अगेन आप मीडिया वाले ये मौकफ इस तरीके से पेश करें। हम चाहते हैं सेंसस हो, हम चाहते हैं ठीक हो, हम चाहते हैं हर एक को गिना जाए, हम चाहते हैं कि जो पाकिस्तानी शहरी है और जो पाकिस्तानी शहरी नहीं है उसकी डिस्टिंक्शन हमें पता हो। रिजल्ट है उनको अनाउंस करें जो उन्होंने विथहेल्ड किए हुए। अजीब बात है, यानी 20 रिजल्ट विथहेल्ड किए जिसमें 12 पाकिस्तान पीपल्स पार्टी। फैसला करो, भेजो उनको ट्राइब्यूनल में। हम जीते हैं, हमारी इस वक्त 96-97 सीट है। मेयर हमारा कराची का है, ये आपको मैं बड़ा क्लियर बता दूं। अब बाकी जो वो रोना धोना करें, और इलेक्शन कमीशन से हमें सब एतराज है कि उसको करें। ये अमन पसंद सूबा है, पूरा पाकिस्तान अमन पसंद है। अगर आपने इसको और सूबों में खराब किया, यहाँ आपको खराब करने नहीं देंगे। आपकी जबान, आपकी हरकत, दोनों का हिसाब किताब इधर ही होगा और हम लेंगे। डिजिटल आदमशुमारी 2017 जहिड़ी न थियण घुरिजे। अहिड़ी सूरत हाल पैदा न कई वञे जो आदमशुमारीअ जा नतीजा क़बूल न कयूं। पीपल्स पार्टी हक़ीक़ी आदमशुमारी चाहे थी। पंहिंजे ख़दशनि खां वफ़ाक़ी हुकूमत खे आगाह करे छॾियो आहे। ख़दशा ख़तम न कया विया त अवामी सतह ते हिकमत अमली रिढ़ी वेंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त केतिरो बि रोए, कराचीअ में मेयर पीपल्स पार्टी जो ई थींदो। इलेक्शन कमीशन सुस्ती जो मुज़ाहिरो न करे। जिन तकनि जा नतीजा रुकियल आहिनि उहे फौरी तौर ते जारी कया वञनि। पीटीआई ॿियनि सूबनि में विफेड़ पैदा करे पई, पर सिंध जूं हालतूं ख़राब करण जी इजाज़त न ॾींदासीं। मुल्की सूरत हाल ते पीटीआई चेयरमैन इमरान खान जो अमेरिका जे परॾेही मामलनि जी कमेटीअ जे सीनियर मेंबर बेड चेयरमैन सां फोन ते राब्तो। इमरान खान सां राब्ते बाद बेड चेयरमैन बयान में चयो आहे त पाकिस्तान में कानून जी हुक्मरानी ऐं जमहूरियत खे हथी वठाइण ते ज़ोर ॾिनो। ताक़त जे वधीक इस्तेमाल ते ॻणती आहे। इज़हार राय जी आज़ादी खे यकीनी बणायो वञे। हर्षद शरीफ ऐं ज़िले शाह जे क़त्ल जी शफ़ाफ़ जांच थियणु घुरिजे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे 2020 जे इम्तिहान में जालसाज़ी कंदड़ कामोरनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू। चीफ सेक्रेटरी पब्लिक सर्विस कमीशन जे कंट्रोलर एग्जामिनेशन हादी बख्श कलोड़ो समेत 6 ऑफिसर्स खे मुअत्तल करे छॾियो। नौकरीअ मां बरतरफ़ीअ जी कार्रवाई बि शुरू। कमीशन मेंबर काज़ी शाहिद परवेज़ ऐं रिज़वान अहमद पारां मामले जी जांच करे रिपोर्ट चीफ सेक्रेटरी ऐं सिंध हाई कोर्ट में पेश कई वई। जालसाज़ी करण वारे मामले में अॻूणे चेयरमैन नूर मोहम्मद आतमाणी समेत 6 ॼणनि खे ज़िम्मेवार करार ॾिनो वियो। चीफ सेक्रेटरी सिंध पारां ॼाणायल कामोरनि ख़िलाफ़ हिक वधीक इंक्वायरी कमेटी क़ाइम। अॻूणे चेयरमैन नूर मोहम्मद आतमाणी ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी सघी आहे? कानून खाते खां राय तलब। लाहौर में कलम 144 लागू हुअण बावजूद पीटीआई पारां अॼु हर सूरत में रैली कढण जो ऐलान। निगरान पंजाब हुकूमत पारां कंहिं बि सूरत हाल खे मुंझण लाइ लाहौर में रेंजर्स मुक़रर करण जो फ़ैसिलो। सूबाई हुकूमत लाहौर में 22 मार्च ताईं रेंजर्स मुक़रर करण लाइ घरू वज़ारत खे ख़त लिखी छॾियो। पंजाब जे इतलात वारे वज़ीर आमिर मीर जो चवणु आहे त पीएसएल मैचिस ऐं मैराथन रेस सबबि कलम 144 लागू कयो आहे। पीटीआई खे ॿुधाए छॾियो आहे त रैलीअ जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। पीटीआई अॼु मंझंदि 2 वॻे रैली कढण जो ऐलान कयो आहे। तहरीक इंसाफ़ कलम 144 लागू करण वारे निगरान हुकूमत जे क़दम खे इलेक्शन कमीशन में चैलेंज करे छॾियो। पीटीआई अकाउंट यास्मीन राशिद ऐं मियां असलम इक़बाल एपीसी लाहौर में दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त रैलीअ जे मौक़े ते कलम 144 लागू करणु गैर क़ानूनी आहे। पंजाब हुकूमत चूंड मुहिम खां रोके सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी भञकड़ी करे रही आहे। पीटीआई अॻवान पावर रहमान बि इलेक्शन कमीशन इस्लामाबाद में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। इलेक्शन कमीशन पीटीआई जे दरख़्वास्तुनि ते सुभाणे 10 वॻे इजलास तलब करे वरितो। पंजाब असेंबलीअ जी चूंडुनि लाइ नामज़दगी काग़ज़ जमा कराइण जो सिलसिलो अॼु खां शुरू। मोकल वारे ॾींहुं बि आरओ ऑफिसिस खुलियल। इलेक्शन कमीशन मूजिबि कुझु हंधनि ते नामज़दगी काग़ज़ न मिलण जे शिकायतुनि जो नोटिस वरितो आहे। पंजाब में आम चूंडुनि लाइ पोलिंग 3 अप्रैल ते थींदी। तहरीक इंसाफ़ जो एमपीए ताज अरसलान कराची मां गिरफ़्तार।
पीटीआई तर्जुमान मूजब सादे लिबास पहिरियल पुलिस एहलकारनि ताज अरसलान खे संदसि गुलशन इकबाल वारी रिहाइश गाह मां गिरफ़्तार कयो। पीटीआई अखबार राजा अज़हर जी गिरफ़्तारीअ लाइ बि संदसि घर ते छापो हयो वियो। डिजिटल आदमशुमारी, धारियुनि जी आबादकारी, महंगाई खिलाफ आए बोर्ड मुतासिन जी बहाली लाइ एसजीपी जो सकर खां निकतल सिंध पैदल मार्च मंज़िल तरफ़ रवां तवां। काफ़िलो राति बुलड़ी शाह करीम में तरसण बाद झोक शरीफ़ पहुची वियो। एसजीपी अॻवाणनि चयो आहे त सिंध जी ख़ुशहालीअ जो पैगाम खणी जागरता लाइ निकिता आहिनि। कलंदर लाल शहबाज से 771 उस जो बे ॾींहं वारियूं तक़रीबूं जारी। सिंध समेत मुल्क जी कुंड मां पांधीअड़नि जी सेवण जो सिलसिलो जारी। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम। आए इनकलाबी शाइर इनकलाब हबीब जालिब जे विछोड़े खे 30 साल गुज़री विया। जालिब जी इनकलाबी शाइरी अॼु बि पोरहेतनि ऐं ॿियनि इंसाननि जे खून खे गरमाए छॾे थी। अवामी शाइर समूरी हयाती मुल्क में आमियतुनि जे ख़िलाफ़ जदोजहद कंदे जेल यात्राऊं कयूं। हबीब जालिब सदाईं पोरहेतनि जी हर अव्वल दस्ती तौरु कमु कयो।